अस्सलाम वालेकुम दोस्तों। सुर सोरठ जो एक बैत सजण जे नाम थो करियां। फरमायल थी साईं, पसी जादम पसी पाठ पुर थियो, वसी पाठ पुर थियो, संदो जादम जूद, मंग विहाणीअ मंगणा, मथो हेर मौजूद, बल्कि नाहे बूद, नाक्सी नाबूद रे। साईं हिन सुर जे हिन बैत जी आख़िरी सिट में जेके लफ़्ज़ आहिनि से बल्कि आहे बूद नाक्सी नाबूद में। जीअं रती साईं फरमाइनि था त नाबूद थियण में ई बूद आहे। लॻे थो त हीअ ॻाल्हि गैर मंतिकी थी त माण्हू नाबूद थियण खां पोइ बूद में अची वञे, पर हिते मरण ऐं नाबूद थियणु लफ़्ज़ी न बल्कि अलामती माना में आहे। छो त तसौफ़ में नाबूद जी माना आहे जुज़ जो पाण विञाए कुल में गॾिजी वञणु। इब्न अरबी दुनिया इस्लाम जो हिकु मुमताज़ सूफ़ी आरिफ़ ऐं मुहक़िक़ ऐं इस्लामी तसौफ़ में शेखुल अकबर थो ॼातो वञे। उहो चवे थो त जुज़ बज़ाते ख़ुदि कुझु बि न आहे, बसि रुॻो ई कुल आहे। ऐं मशहूरु मशरिक़ी उलूम जे अंग्रेज़ माहिर एलन वाट्स जो चवणु आहे त असां लाइ पंहिंजी माउ खे सम्झणु या आऊं खे सम्झणु ईअं नामुमकिन आहे जीअं असांजो पंहिंजे अखियुनि खे ॾिसणु नामुमकिन आहे। साम्हूं वारो त ॾिसंदो असांजूं अखियूं, पर असांखे नज़र कोन ईंदियूं। ऐं हू चवे थो त असांजो आऊं ऐं मां जो तस्वर इहो आहे त असां मां ऐं आऊं खे इंसान जे हिन खल जे कैप्सूल में बंदि थियल था सम्झूं। ऐं असांजी अना जेका आहे सो आहे असांजो रूह, जंहिंखे इन जिस्म में क़ैद कयो वियो आहे। रूह उनजो हिसो न आहे, पर कंहिं ॿिए हंधां दुनिया में आयो आहे। जॾहिं हू पंहिंजी जुज़ वारी हैसियत खे विञाए कुल थो थी वञे त पोइ इहा ई निस्ती मां हस्ती या नाबूद मां बूद अचण वारी हालत जी कैफ़ियत आहे। ऐं सूफ़ियनि वटि इहो तस्वर आहे त हू पंहिंजनि ख़्वाहिशनि खे ख़तमु करे उन्हनि खां जॾहिं मथां मक़ाम ते रसे थो त पोइ नाबूद मां बूद वारी हालत में आहे। ॿुध मत वारा बि चवनि था त गौतम बुद्ध जो चवणु आहे ऐं ॿियनि सूफ़ियुनि जो त माण्हूअ खे ख़्वाहिशनि जो ग़ुलाम न थियणु खपे। हालांकि इहा असुल ॻाल्हि जेका हिन मां हूअं सम्झ में ईअं थी अचे त इंसान लाइ नामुमकिन आहे त ज़िंदह रहे ऐं ख़्वाहिशूं बि न हुजनि, पर सूफ़ी चवंदा त इहा सूफ़ियुनि जो मक़सदु ऐं गौतम जो इहो ई आहे त ख़्वाहिशनि जो इंसानु ग़ुलाम न थिए, जेके उन जहिड़ियूं हालत में अचण जहिड़ियूं हुजनि ऐं जेका कॾहिं बि नथी वञाणे पुॼाणे। लती साईं जो हीउ सॼो सुर राय रियात जे उन हालत में अचण जो सुर आहे। सीमा खणणु, सिसी वॾे ॾियण खां पोइ मंगड़ियार जो ॾियाच खे सिसी मोटाए ॾियणु, इहे सभु नफ़्सियाती तौर ते हिन जो हिकु जूण मां ॿिए जूण में अचण जे मतिलब सां आहे। ऐं ख़्वाहिशनि जो खां आजे थियण जो नज़रियो आहे त पोइ हुन सोरठ ॼण त मरी वई। राग रूप बि उन माना में हलियो वियो ऐं शाह साईं उनखे राजा जो
पंहिंजो पाण सां राज़ी थियण थो चए, यानी मालिक सां राज़ी, पाण पंहिंजो पाण सां राज़ी थी वियो। तॾहिं हिन जी जेका हिकु ॿी बि जेका उन में बैत में जेका इहा ई ॻाल्हि था चवनि त सोरठ मुई सुख थियो खीमा खया खंगार, न को राग न रूप को न का तंद तंवार, तंहिंखां पोइ मंगणियार ॾिनो सिर ॾिया चहे। हालांकि खंगार जॾहिं मरी वियो तॾहिं खीमा खई विया ऐं सोर थियो मुई वई, मरी वई त सुख थियो, पोइ त राग आहे ई कोन। पर पोइ चए थो त तंहिंखां पोइ मंगणियार ॾिनूं सिर ॾिया चखे। हाणे इहा ॻाल्हि जे ॿिए दफ़े जेको हिन ते ॻाल्हाईंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो।